ॾिसो भाई, गणेश भगवान जी पूजा करण सां सभु कार्य मंगलमय थी वेंदा आहिनि। एतिरे क़दुरु कि शिव भगवान जी शादी थी त उन्हनि बि गणेश भगवान जी पूजा कई। चओ हरे राम। हाणे वरी न चइजो तव्हां ईअं त जॾहिं शादी उन्हनि जी थिए पई त गणेश भगवान काॾों अची विया। ये कोई साधारण मनुष्य न आहिनि, ये लीलाऊं आहिनि भगवान जूं। हर कल्प में युग युग में जेके लीलाऊं थींदियूं आहिनि, भगवान प्रकट थी वेंदा आहिनि, वरी कॾहिं अंतर ध्यान बि थी वेंदा आहिनि। त तुलसीदास जी लिखियो आहे, हिन में संदेह न कजो, गणेश भगवान भगवत स्वरूप आहिनि, सदा आहिनि, सदा हुया, सदा हूंदा। ये त प्रभु जी लीलाऊं अलॻि अलॻि अची करे जेके भगवान कई तरह जी लीलाऊं असांजे प्रेम आनंद असांजे मुक्तिअ जे लाइ कंदा आहिनि। माण्हू त उन में बि संदेह कंदा आहिनि, हीअं छो कयईं भगवान, हीअं छो न कयईं, हीअं छो न कयईं। अरे भाई, चओ जय श्री कृष्ण। केरु उन जो पार पाए सघंदो? कथा ॿुधो था, उहा बि त लीला करे था ॾेखारनि कि ब्रह्मा जी बि भुलिजी था पवनि, सती माता थी भुलिजी पए। हाँ, त पोइ इंसान नथो भुलिजी सघे? चओ हरे राम हरे कृष्ण। इन करे रामायण जॾहिं लिखी तुलसीदास महाराज त सभिनि खां पहिरियों सरस्वती माता गणेश भगवान जी त वंदना कई। चओ हरे राम। वंदो वाणी विनायको, वाणी यानी सरस्वती माता, विनायक यानी श्री गणेश भगवान। अब वाणी पहिरियों छो चयो कि सरस्वती माता ई त ॿुद्धि ॾींदी कि प्रथम पूज्य गणेश भगवान जो आराधन कयो, ईअं न भुलिजी वञो। समुद्र मंथन में भुलिजी आ देव देवताऊं, त ॾिसो समुद्र स्थिर न पियो बीहे, भगवान खे खुद कच्छप अवतार धारण करणो पियो। बोलो कच्छप भगवान की। कच्छप यानी कछुए जो अवतार, छो जो कछुए जी जेकी पुठी हूंदी आहे उहा मजबूत हूंदी आहे। त इहा त भगवान लीला कई। भगवान ॾेखारियो कि ॾिसो देवताओं, तव्हां श्री गणेश भगवान जी पूजा करणु भुलिजी आओ। चओ हरे राम। त रोज़ गणेश भगवान जी असां वटि आरती ईंदी आहे ऐं गजानंद भगवान खे इहा ई अरदास आहे कि असांजी मिठड़ी सर्व साध संगत जा विघ्न दूर थियनि। भगवान जे भक्तीअ में, प्रभुअ जे राह में ऐं संसार जे व्यवहार में बि प्रभु सभिनि जा जेके बि विघ्न आहिनि उहे दूर थियनि। सभिनि खे प्रेम भक्ति फलित थिए, जीवन लोक परलोक सुहेलो बणे। चओ हरे राम। श्रद्धा विश्वास हुजे, तन मन निरोग रहे।